जीअं जीअं नओं अदबी दौर हो उन वक़्त खां सईद सां असांजो तालुक़ु जुड़ियो, मोहबतूं जुड़ियूं। कशाला करे मूं वटि ईंदो हो, पनवाकिल ईंदो हो सईद, ऐं पनवाकिल खां साइकिल ते चढ़ी असीं ॻोठ वेंदा हुआसीं, किराए जी साइकिल खणी। हालतूं अहिड़ियूं हुयूं। ऐं आउं वरी अची आकिल ईंदो हुउसि। सईद जे तवसुत सां कासिम केर सां मुहबतूं थियूं, दोस्ती थी यामीन बलोच सां। आकिल जे ॾींहुं बंद ते सईद सां वॾियूं यादूं वाबस्ता आहिनि। हू चवंदो हो त आकिल ऐं पनो आकिल इन जो जेको तालुक़ु आहे मुहबतुनि जो, उहो बेमिसाल आहे। वाक़ई मां महसूसु कंदो आहियां उहो तालुक़ु कॾहिं बि ख़तमु नथो थी सघे। जेसीं जीअरा आहियूं तेसीं ताईं इहो तालुक़ु हलंदो रहंदो। फ़ोन ते सईद जी ॻाल्हि मूंसां थींदी रहंदी, बीमारी जे दौरान बि थींदी रहंदी। न मूंखे चयो त मुंहिंजी तबियत सही नथी रखे, दानिश खे पंजाब खां हिते सिंध में ट्रांसफ़र कराए ॾियो। दानिश जी ट्रांसफ़र थी वई। जॾहिं हू बीमारी जो ज़िक्र कंदो त मां महसूसु कंदो हुउसि त सईद एपिलेप्सी में आहे ऐं हू वरी बहितर थी वेंदो। शायदि इहो उनखे वरी फिट्स पवनि था, जंहिंजे करे इहो आवाज़ में वञी हबक थिए थी। मूं इहो महसूसु न कयो। पर इहो एॾो वक़्तु गुज़रण खां पोइ जॾहिं टीवीअ ते सिर्फ़ु ख़बर ॿुधीसीं, मां कॾहिं बि फेसबुक यूज़ न कयो। पर फेसबुक तॾहिं इस्तेमालु कयो जॾहिं इहा हैरतनाक ख़बर मूं टीवीअ ते ॿुधी त मुंहिंजो हेठियों दाड़ो मुंहिंजो न रहियो। मां सम्झुमि त मां पूरो थी वेंदुसि, ख़तमु थी वेंदुसि। त ॿ टे ॾींहं अॻ में फ़ोन ते ॻाल्हि कंदड़ शख़्स जी इहा ख़बर कीअं दुरुस्त थी सघे थी। अचिणो करे सजण पंहिंजा सारिया गलनि तां गोड़नि जूं बूंदूं बसि न कढे, संदी सिक जो दिलो कढे।